चीना सिनेमा के आगाह कयूं। आज़ाद कश्मीर जे ईंदड़ माली साल जी बजट अॼु पेश कई वेंदी। बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में 15% वाधि कई वेंदी। तरक़ियाती कमनि लाइ 28 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। आज़ाद कश्मीर जे कानून साज़ असेंबली जो इजलास 10:30 वॻे शुरू थींदो। हिकु भेरो ॿी रवां खे आगाह कंदा हलूं। आज़ाद कश्मीर जे ईंदड़ माली साल जी बजट अॼु पेश कई वेंदी। बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन में 15% वाधि कई वेंदी। तरक़ियाती कमनि लाइ 28 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। आज़ाद कश्मीर जे कानून साज़ असेंबली जो इजलास 10:30 वॻे शुरू थींदो। आगाह कयूं पिया। आज़ाद कश्मीर जी ईंदड़ माली साल जी बजट अॼु पेश कई वेंदी। बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में ऐं पेंशन में 15% वाधि कई वेंदी। तरक़ियाती कमनि लाइ 28 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। आज़ाद कश्मीर जे कानून साज़ असेंबली जो इजलास 10:30 वॻे शुरू थींदो। आगाह कयूं पिया। आज़ाद कश्मीर जी ईंदड़ माली साल जी बजट अॼु पेश कई वेंदी। बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में 15% वाधि कई वेंदी। तरक़ियाती कमनि लाइ 28 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। जॾहिं त आज़ाद कश्मीर जे कानून साज़ असेंबली जो इजलास 10:30 वॻे शुरू थींदो।